बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जीअं त असां CSS ऐं PCS जे हिसाब सां तक़रीबन जेके वीडियोज़ रखाया आहिनि उन्हनि में हे कंटिन्यू कंदा था हलूं त जेको रिवाइज़्ड जेको SPCS जो जेको सिलेबस हो त उन्हीअ में जेको जर्नल पेपर सिंधी आहे उहो कहिड़े तिर्ज़े अमल या के छा ते उहो मुबनी आहे, उन में कहिड़ा कहिड़ा एलिमेंट्स याने आंसर आहिनि जिन जे बुनियाद ते असां उन्हनि जी पेपर जी घणो उन खे थ्रू आउट न कंदासीं। हे जस्ट जेको आहे बेसिक आहे ऐं सिंधी जीअं त असांजी रीजनल लैंग्वेज आहे त असां उन खे चङी तरह पढ़ी करे उन ते सुठा स्कोर हासिलु करे सघूं था। सिंधी जनरल पेपर जेको आहे उहो जेको आहे टोटल जेको आहे 100 मार्क्स जो आहे। ठीकु आहे। उन खां बाद में हिन पेपर में छा आहे त बेसिक ॼाण कहिड़ी हूंदी आहे। बेसिक ॼाण जो मक़सदु आहे त जंहिंमें ॿोलीअ जो चङी तरह इस्तेमालु हुजे, उन खां अलावा उन जी वाहिद ऐं जमो ज़िद ऐं इश्तिक़ाक़ वग़ैरह हुजनि। वाहिद जमो ऐं उन खां पोइ ज़िद अपोज़िट वर्ड्स जेके बि हूंदा आहिनि उन्हनि जा, ऐं इश्तिक़ाक़ खे लफ़्ज़नि खे टोड़े करे उन्हनि जी लफ़्ज़ी माना या बुनियादी माना करे पेश करणु। ऐं सूरत ख़ती सूरत ख़ती यानी जेका असां लिखत हूंदी आहे, राइटिंग स्किल्स हूंदा आहिनि उन जे हिसाब सां। ऐं ग्रामर जी बुनियादी ॼाण जेका ग्रामर त हर ॿोलीअ जो जेको आहे बेसिक ऐं बुनियादी एलिमेंट आहे, उन जे करे उन्हनि खे चङी तरह ग्रामर जी बुनियादी ॼाण हुजणु ज़रूरी आहे। ईअं तशरीह माना उन्हनि सवालनि जा जवाब, यानी जेके ग्रामर में जूं के वस्फूं अची वञनि, कंहिं में जुमिले जो इस्तेमालु अची वञे, कंहिं लफ़्ज़ खे कीअं जुमिले में इस्तेमालु कजे, या ॿिया अहिड़ा के एलिमेंट्स अची सघनि था। उन खां पोइ तर्जुमो, कोई पैराग्राफ हूंदो या पैराग्राफ सिंधीअ में हूंदो या अंग्रेज़ीअ मां सिंधीअ में हूंदो, कंहिं बि ॿोलीअ में लैंग्वेज में हूंदो, उन खे सिंधीअ मां अंग्रेज़ीअ में या वरी अंग्रेज़ीअ मां सिंधीअ में ट्रांसलेट करे सघिजे थो। उन में उन्हनि जो जेके मार्क्स आहिनि उहे जेके आहिनि विरहायल हूंदियूं आहिनि उन जे हिसाब सां। हाणे हे जेको पेपर आहे इहो स्कोरिंग पेपर ईअं ई आहे त हिन में जेके शयूं आहिनि वाज़े लिखियलु आहिनि। वाज़े जो मक़सदु आहे त जेकॾहिं तव्हां हे पेपर जर्नल पेपर इन सिंधी या जेको सिंधी वारो पेपर तव्हां खणो था, ऑप्ट कयो था, त उन खां बाद में जेके शयूं आहिनि त तव्हांखे इहो अॻे हली पेपर सिंधी जेको ऑप्शनल खणंदव त उन में बि गॾो गॾु उन सां गॾो गॾु उन जी तयारी बि तव्हांजी थी वेंदी ऐं सुठो स्कोर बि उन में खणी वेंदव। उन खां बाद आहे ग्रामर। ग्रामर बेसिक हूंदो आहे। ग्रामर में छा हूंदो आहे त उन जा जेका पार्ट्स ऑफ स्पीच जेके आहिनि 8 आहिनि, उन जो पोइ उन जो इस्तेमालु ऐं जेके आहे जेके फ़अल जूं सूरतूं आहिनि या जेके बि निशानियूं आहिनि, बीहक जूं निशानियूं या कहिड़े बि उन्हनि जे हिसाब सां बेसिक नॉलेज हुजणु ज़रूरी आहे। मज़मूननि में कोई बि मज़मून अची सघे थो 200 वर्डनि ताईं, 150 ताईं। उन्हनि जी जेका आहे मज़मून जेको आहे घणे खां घणो लिखियलु हुजे, या उन में ईअं खणी हुजे त जेको मज़मून आहे उन जी जेका नॉलेजेबल हुजे, जेको ॼाण वारो हुजे, क्वालिटी हुजे, जंहिंमें क्वांटिटीअ खां भलो आहे त उन में क्वालिटी हुजे, मयारी हुजे, मिक़दारी न हुजे। घणा 200 खां प्लस वर्ड बि जेकॾहिं तव्हां इस्तेमालु था कयो पर उन में कोई स्टैंडर्ड न आहे, उन में कोई मयार न आहे, त पोइ उहो मज़मून जेको आहे लिखण जो कोई स्कोरिंग नथो थी सघे, फ़ाइदेमंद नथो थी सघे। उन खां पोइ आहे पोइट्री यानी शाइरी। सिंधीअ में शाइरी जेका आहे तमामु जेका आहे इम्पॉर्टेंस थी रखे, छाजे करे त जेका बुनियादी शाइरी हुई उहा काज़ी कादन खां शुरू थींदे अची करे जे ख़याज़ ऐं जेके मौजूदा जेके नवां ऐं नई जदीद शाइरी जा जेके शाइर आहिनि उन्हनि ते अची ख़तमु थी थिए। इन जे करे सिंधी शाइरीअ में मुख़्तलिफ़ जेके आहिनि एंगल्स अची सघनि थियूं। पोइ उन जो पंहिंजो मयार आहे इस्तेमाल जो ऐं पुछण जो, उन्हनि ते क्वेश्चन पेपर में आहे। त नेक्स्ट जेको आहे पहाका। पहाका आम तरह ते असां घणा ॿुधा हूंदासीं। पहाका जेके आहिनि रोज़मर्रा जी उन में उन खां पोइ उन्हनि जो इस्तेमालु ऐं ज़िद, उन खां पोइ वाहिद जमो। उन वाहिद जमो जो हिकिड़ो बुनियादी किरदारु आहे
मोनस मुज़क्किर मोनस ऐं मुज़क्किर जेके घणा तक़रीबन जेके हूंदा आहिनि नाउन्स जा याने नालनि जा थींदा आहिनि। उन खां पोइ इश्तिक़ाक़ हूंदो आहे। इश्तिक़ाक़ जेके आहिनि असां अठे नाएं में नाएं जे क्लास खां शुरू था थियनि इश्तिक़ाक़, जंहिंमें हिकिड़ो मेन इश्तिक़ाक़ इहो हूंदो आहे त सैयदुल शुहदा, उन में ॿ टिनि लफ़्ज़नि जो इस्तेमालु थियल आहे, उन्हनि खे टोड़े करे उन्हनि जी बुनियादी माना खे पेश करणु। सैयदुल शुहदा मखदूम थी वियो, ऐं सूरत हाल थी या सरअंजाम थी या इहे जेके इश्तिक़ाक़ आहिनि उन्हनि खे टोड़े मरोड़े पेश कर उन्हनि जी जेका बुनियादी माना हुआ उन खे कढी करे पेश करणु हूंदो आहे। उन खां बाद आहे चवणियूं। चवणियूं जेके हूंदियूं आहिनि आम तरह ते जेके आहिनि सिंधी जेके आहिनि लोक अदब जो हिसो आहिनि। तर्जुमो, तर्जुमे में इहो लिखियलु आहे त सिंधी मां अंग्रेज़ी ऐं अंग्रेज़ीअ मां सिंधीअ में तर्जुमो करायो वेंदो। उन लाइ जेके मददी किताब आहिनि उन्हनि मददी किताबनि में नूर सिंधीअ जो जेको ग्रामर आहे, जेको नूर सिंधी ग्रामर, उन खां पोइ हुबकार हुआ, किताबनि जा नाला आहिनि। 4 मकाला आहिनि, मशहूरु किताबु आहे मोहम्मद इस्माइल उरसाणीअ जो। पहाकनि जी पाड़ आहे डॉक्टर अब्दुल करीम संदीलो जो। ऐं वीचार जेको आहे मुमताज़ महर जो आहे। मेन किताबु जेको आहे ग्रामर जे हिसाब सां जेको वधीक फ़ाइदेमंद आहे उहो नूर सिंधीअ जो अथव, छाजे करे त उन में ग्रामर जेको आहे चङी तरह बयानु थियल ऐं लिखियलु आहे। नेक्स्ट जेको पेपर हूंदो उहो बि ॾिसंदासीं त जेको सिंधीअ जो जेको पेपर आहे हिन जो सिंधी जेको ऑप्शनल सब्जेक्ट खणंदा आपदा कयो त उन में कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि त हे इन जे करे बुनियादी आहे त हिन में 16 क्वेश्चन्स हिन में विरहायल आहिनि। हाणे ई तव्हांजे साम्हूं पिया आहिनि। मज़मून आहे, शाइरी आहे, सिंधी पहाका आहिनि, ज़िद आहिनि, वाहिद जमो आहे। इन में माना ग्रामर जो इस्तेमालु थियल आहे, माना बुनियादी ॿोली आहे इन में काई बि वधीक या वधा न आहे। इन जे करे जेको नेक्स्ट तौरु सिलेबस ॾिसंदासीं उहो ॾिसंदासीं ऑप्शनल जो जेको ऑप्शनल जो इस्तेमालु थियल आहे सिंधीअ में। सिंधीअ में कहिड़ी कहिड़ी आहे, जीअं CSS में कहिड़ा उन में इस्तेमालु थियल आहिनि, कहिड़नि कहिड़नि शाइरनि जो ज़िक्र थियल आहे। PCS में SPCS में उन्हनि जो वरी सिलेबस जो कहिड़े जो शाइरनि जो ज़िक्र थियल आहे, होॾे कहिड़नि जो थियल आहे, तक़रीबन ओवरलेप घणो ई था कनि ॿई। त उन हिसाब सां उन जो बि जाइज़ो पेश कयूं था। महिरबानी।